अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 75 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 76 क़िस्त नंबर 30। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिन जॻह ते ही कैमरामैन जी परछाई यानी पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। ही ॾिसो दोस्तों, कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 77 क़िस्त नंबर 30। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जॾहिं लुकमान दिलो भञणु वञी रहियो आहे त दोस्तों तव्हां ही ॾिसो त लुकमान जे दिलो जो उछड़ण खां पहिरियां ई दिले जो अधु निकिरी थो वञे। ही ॾिसो दोस्तों, हीअ अधु लुकमान जे हथ में आहे ऐं अधु दिले जो ही टुटी वियो आहे। अञा लुकमान दिले खे उछलियो बि कोन्हे त अॻु में ई अधु टुटी वियो। इन जो मतिलबु त ही दिलो अॻु में ई सड़ियो रखियो हुयो, खामखां जो लुकमान पंहिंजे मथां हीअ चिठ विधी, अॻे ई दिलो सड़ियो रखियो हुयो। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 78 क़िस्त नंबर 30। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ छोकिरी जॾहिं सेल्फी पई कढे त हिते वेठल सभु माण्हू मोबाइल जी स्क्रीन तरफ़ गौर करे रहिया आहिनि त जीअं सेल्फी निकिरी सघे। पर दोस्तों हिन औरत ते गौर कयो त हीअ औरत वरी हिन ड्रामे जी जेका कैमरा आहे उन में पई निहारे। ही ॾिसो, मोबाइल जी कैमरा में कोन थी निहारे जेका हिन तरफ़ आहे, पर हीअ वरी साम्हूं जे तरफ़ पई निहारे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 79 क़िस्त नंबर 30। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन ओठे वारनि ते गौर कयो त हिन वक़्तु ई ओठे वारा हिन कणिक खां काफ़ी परे आई। दोस्तों तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु ओठे वारा हिन कणिक खां काफ़ी परे आई। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं कैमरा ओठे जे तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां हाणे ॾिसो, हाणे इहो ओठो हिन कणिक जे बिल्कुलु ई वेझो आहे। बिल्कुलु ओठे जे बैकग्राउंड में हीअ कणिक आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां ओठे वारा हिन कणिक खां काफ़ी परे हुया ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड बाद उन कणिक जे बिल्कुलु ई वेझो थी विया आहिनि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 80 क़िस्त नंबर 30। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन छोकिरी जे हथ में इहो मोबाइल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन छोकिरीअ जे हथ में हिन वक़्तु इहो टच मोबाइल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उहा मोबाइल हिन छोकिरी जे हथ मां ग़ाइबु थी वई आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन आयो त उहा मोबाइल हिन छोकिरी जे हथनि मां ग़ाइबु थी वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। जेकॾहिं हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। ऐं दोस्तों इहो यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखियो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में।
तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।